Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में बरसातुनि बाद ॿोॾ जहिड़ी सूरत हाल। गुज़िरियल राति खां जारी तेज़ बरसात सबबि नाला लई में पाणीअ जी चहाड़। ख़तरे जा सायरन बि वॼाया विया। वेझी आबादीअ खे महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल थियण जूं हिदायतूं। रेस्क्यू लाइ फ़ौज खां मदद तलब। रावलपिंडी ज़िले में हिक ॾींहं जी मोकल जो ऐलान। DC रावलपिंडी नोटिफिकेशन जारी करे छॾियो। शहरनि खे गैर ज़रूरी तौरु घरनि खां ॿाहिरि न निकिरण जूं हिदायतूं। मौसमियात खाते वधीक बरसातुनि जी अॻकथी करे छॾी। PDM अलर्ट बि जारी करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ हंगामी इजलास तलब करे वरितो। MD वासा, कमिश्नर DC ऐं चीफ सेक्रेटरी पंजाब खां रिपोर्ट तलब। इजलास में बरसातुनि जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। सिंध में सावणीअ जूं हवाऊं दाख़िल। अॼु खां 19 जुलाई ताईं बरसातुनि जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त दादू ऐं कंबर शहदादकोट ज़िलनि में अॼु गजगोड़ सां बरसाति जो इम्कान आहे। थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ास, ठट्टो, सिजावल ऐं बदीन में सुभाणे बरसाति जो इम्कान ज़ाहिर। 19 जुलाई ते हैदराबाद, मीरपुर ख़ास, टंडो मोहम्मद खान ऐं सांगड़ में बरसाति जी अॻकथी। कराची में 19 जुलाई ते गजगोड़ सां बरसाति जो इम्कान आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह हैदराबाद में बरसाती पाणी नेकाल न थियण जी ज़िम्मेवारी हिस्को ते विझी छॾी। ड्रेनेज सिस्टम मां बोरियूं हथ अचण जी बि दावा। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त ड्रेनेज सिस्टम में बोरियूं मिलण जी रवायत बरक़रार आहे। रेलवे जी पंपिंग स्टेशन मां बोरियूं मिलियूं आहिनि। हिस्को खे हिदायत कई हुई त बिजली बहाल रखी वञे। हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन चूंडियल नुमाइंदनि ऐं इंतिज़ामिया बहितर अंदाज़ में कमु कयो। हिन वक़्तु लतीफ़ाबाद में बरसाती पाणी न हुअण बराबरि आहे। रेलवे कॉलोनी, मक्की शाह रोड, रेलवे स्टेशन ऐं ॿियनि इलाइक़नि जा दौरा कया आहिनि। हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर चयो त न्यूयॉर्क ऐं न्यू जर्सी में बि बरसाति बैदि अवां हालतूं ॾिठियूं हूंदियूं। मौसमियाती तब्दीली सबबि पंजाब में बि शदीद बरसातूं थी रहियूं आहिनि। बरसाति सबबि माण्हुनि खे पेश आयल तकलीफ़ुनि ते माज़रत करियूं था। मुल्क जे मथियां वारनि इलाइक़नि में मुसलसिल बरसातुनि बाद सिंध जे बिराजनि वटि वहकरनि में वाध जारी। गुडू बिराज वटि विचोली ऐं सखर बिराज ते हेठिएं दर्जे जी ॿोॾ बरक़रार। गुडू बिराज वटि मथिएं पासे 3,92,084 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बिराज वटि मथां वहकरो 3,10,360 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बिराज वटि वहकरनि में वाध। मथां वहकरो 1,09,042 क्यूसेक ऐं हेठां वहकरो 67,727 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। नवाब शाह भरिसां 3 बहरनि समेत 6 ॼणा गोलियूं हणी क़तल। कीरिया मोरी वटि हथियारबंदनि गोलियूं हणी ॻोठ इसाक भंगवार वासी 6 ॼणनि खे क़तल करे छॾियो। मक़तूलनि में यार मोहम्मद, संदसि भाउ रजीब ऐं शहबाज़ पुट ग़ुलाम मोहम्मद भंगवार शामिल। फरमान ऐं संदसि भाउ क़ुर्बान पुट शाह अली भंगवार शामिल। हिक ॼणे जी सुञाणप हुबदार भंगवार तौर थी। लाश इस्पताल मुंतक़िल। वारसनि जो चवणु आहे त 10 खां 15 सालनि खां ज़मीनी तकरार हलंदड़ हो। ताज मोहम्मद ऐं ॿिया अॼु अदालत वञी रहिया हुआ त हथियारबंदनि गोलियूं हणी खेनि क़तलु करे छॾियो। जवाबदार धुर ॾांहुं ठाह लाइ न्याणियूं मेड़ ऐं मुर्शिद वठी विया हुआसीं, पर उन बावजूदि गोलियूं हणी 6 ॼणनि खे क़तलु कयो वियो। SSP शहीद बेनज़ीराबाद शबीर सेठार चयो आहे त वाक़िए जी जांच कई पई वञे। जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा हयां पिया वञनि। पुलिस अटालनि जूं इसाक भंगवार ऐं मूसा ॻोठ ते पुलिस जूं चढ़ायूं। जवाबदारनि जे घरनि खे बाहियूं। पुलिस चौपायो माल विकाए वई। लाटकाणी जी चांडका इस्पताल अंदरि गोलियूं हणी ज़ाल मुड़ुस क़तल। मक़तूलनि जी बेराम जे ॻोठ लाल ॾिनू मुगेरी वासी यूसुफ मुगेरी ऐं संदसि ज़ाल रियाना तौरु सुञाणप थी। रियाना चांडका इस्पताल जे हॾनि वारे वार्ड में दाख़िल हुई। ॿिनि जवाबदारनि अॼु सुबुह 7 वॻे वार्ड अंदरि घिड़ी फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि वार्ड अंदरि दाख़िल हिकु औरत साजिदा शेख बि ज़ख़्मी थी पई। वारसनि जो चवणु आहे त कुझु साल अॻु यूसुफ मुगेरी रियाना सां शादी कई हुई। जवाबदारनि कुझु ॾींहं अॻु हमिलो करे नारी रियाना खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो हो। चांडका इस्पताल में संदसि इलाजु हलंदड़ हो। अॼु ॿीहर जवाबदारनि इस्पताल अंदरि घिड़ी गोलियूं हणी रियाना ऐं संदसि मुड़ुसु यूसुफ मुगेरी खे क़तलु कयो। गोलियूं लॻण सबबि हिकु जवाबदार बि ज़ख़्मी। वाक़े बैदि चांडका इस्पताल जी सिक्योरिटीअ ते सवाल उथी विया। मरीज़नि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। ऐं अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप अरिड़हं सेप्टेंबर ते पाकिस्तान जो दौरो कंदो। ज़रियनि जो चवणु आहे त सदर ट्रंप ॾखण एशिया जे दौरे दौरान भारत बि वेंदो। सदर ट्रंप जो ॾखण एशिया जो दौरो शेड्यूल कयो वियो आहे।
अस्सलामुअलैकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार आए अब्दुल हकीम नारे जो हेडलाइन समां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।